अहम ख़बर मां न्यू कराची खां मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी। जवाबदारनि दो सालार मोहम्मद खान, सलीम इसहाक ऐं सूमार जोखियो जी उबूरी ज़मानत रद्द कई वई आहे। केस दहशतगर्दी जे ज़िम्मे में अचे थो, उन करे ॿुधणी नथी करे सघिजे। अहम ख़बर ॾियूं पिया, अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार गिरफ़्तारी जे डप खां फ़रार थी विया आहिनि। मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदारनि में दो सालार मोहम्मद खान, सलीम इसहाक ऐं सूमार जोखियो जी उबूरी ज़मानत रद्द कई वई आहे। केस दहशतगर्दी जे ज़िम्मे में अचे थो, उन करे जे ॿुधणी नथी करे सघिजे। अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार गिरफ़्तारी जे डप खां फ़रार थी विया आहिनि। मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी। जवाबदार दो सालार मोहम्मद खान, सलीम इसहाक ऐं सूमार जोखियो जी उबूरी ज़मानत रद्द कई वई आहे। केस दहशतगर्दी जे ज़िम्मे में अचे थो, उन करे ॿुधणी नथी थी सघे। अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार गिरफ़्तारी डप खां फ़रार थी विया आहिनि। मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदारनि में दो सालार मोहम्मद खान, सलीम इसहाक ऐं सूमार जोखियो जी उबूरी ज़मानत रद्द कई वई आहे। केस दहशतगर्दी जे ज़िम्मे में अचे थो, उन करे ॿुधणी नथी करे सघिजे। अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार गिरफ़्तारी जे डप खां फ़रार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील आहिनि। मलीर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुर्तज़ा चांडी ऑनलाइन ते मौजूद आहे। जी मुर्तज़ा, नाज़िम जोखियो जे हवाले सां ॿुधणी थी आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, नाज़िम जोखियो क़त्ल केस जी अॼु पूरी ज़मानत हासिल कंदड़ 5 जवाबदारनि जी मलीर एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿुधणी थी, जंहिंमें जेको अदालत जवाबदारनि दो सालार मोहम्मद खान, सलीम सालार इसहाक ऐं सूमार जोखियो जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी। केस जज जो चवणो हो त केस जी दहशतगर्दी जी ज़मीन में अचे थो, इन करे उनजी ॿुधणी नथी करे सघिजे। उन खां पोइ गिरफ़्तारी जी डिग्री खां जवाबदार जेको आहे उतां कोर्ट मां फ़रार थी विया। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त नाज़िम जोखियो क़त्ल केस में मुख्य जवाबदार MP अवेस समेत जेको आहे 4 ॼणा गिरफ़्तार आहिनि, जॾहिं त 5 ॼणा जेके आहिनि उन पूरी ज़मानत वरिती, जंहिंजी अॼु जेको आहे ज़मानत जज रद्द करे छॾी। जी, वॾी महिरबानी मुर्तज़ा चांडी तफ़सील ॾियण जे लाइ।